जो जेको मौक़ुफ़ आहे असांजो, हे असांजो क़दीमी शहर आहे, शहर सगियूं, जंहिंमें हाई स्कूल, प्राइमरी स्कूल, गर्ल्स स्कूल प्लस में हीअ असांजी मेन गली आहे जेका असांजी सर्वे बि थी चुकी आहे। उन जे बावजूद बि अॼु मेरिन ट्रोडियूं आई हुई, उहा बि सर्वे करे वई, उहो रोड बि ॾेई वई आहे असांखे। उन खां बावजूद बि रोड न ठहियो आहे हिनमहिल ताईं। असां अला इख़्तियारनि खां अपील था कयूं साईं मुराद अली शाह खे ऐं बसि ख़ासि करे साईं जावेद शाह खे, जिन असांखे हे कमु ॾियारायो आहे, महिरबानी करे जेको जाइज़ कमु आहे उहो असांजो कयो वञे। हीअ असांजी मेन गली आहे जंहिंसां ॿार असांजा स्कूल जा नंढा वॾा, हिनमहिल बरसाति जो पाणी बीठल आहे, बरसाति पई जेको आहे सो ॾाढी तकलीफ़ आहे असांखे। ऐं हुनजो असांजो क़दीमी क़ब्रिस्तान बि हिन ई दग सां आहे। उहा अधी मेरिन ट्रोडियूं उहो ॾिसी बि वई आहे, विज़िट करे वई आहे। बराए महिरबानी करे, असांजी का दुश्मनी कंहिंसां कोन्हे का, असां बि PPA जा वॉलंटियर आहियूं। महिरबानी करे असांखे जेका बुनियादी सहूलियत आहे उहा असांखे ॾिनी वञे।